मोहब्बत के इज़हार लाइ न ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, न प्यार थियण लाइ मिठड़ा ॿोल ॿुधण जी, जंहिंजो मिसाल ही प्रेमी जोड़ो आहे जेको ॻाल्हाइण ऐं ॿुधण जी सघ खां महरूम आहे, पर जज़्बनि ऐं इशारनि जी ज़बान वसीले हिक ॿिए खे माणे वरितो आहे। लतीफ़ाबाद वासी रमशा ऐं कासमाबाद वासी आसिम अहमद जूणे जो जी अनोखी कहाणी स्पेशल स्कूल में गॾु पढ़ण दौरान शुरू थी। हिक ॿिए खे पसंदि कयो ऐं दोस्ती वधी प्यार में तब्दील थी वई। ॿिन्ही सॼी हयाती गॾु गुज़ारण जा वचन कया। इन जी स्कूल में गॾु पढ़ंदा हुआ पाण में, हुननि जी हुयो मैसेजिस वग़ैरह हिननि जी पाण में अंडरस्टैंडिंग, और पोइ असांखे वियासीं हुननि रिश्तो खणी, हुननि क़बूल कयो, ॾाढी सुठी धूमधाम सां शादी कई आहे। रमशा ऐं आसिम पंहिंजे पंहिंजे माइटनि सां दिलि जो हाल ओरियो ऐं ॿिन्ही ख़ानदाननि जे राज़पे सां हिन जोड़े जी शादी अनोखे अंदाज़ में थी। अपने स्कूल में पढ़े वो, वहीं ये हमारे जो ये दामाद हैं, मैं वहाँ इनकी आपस में अंडरस्टैंडिंग हुई, दोनों साथ पढ़ते थे। इन्होंने फिर हमें अपने वालिदैन को बताया, हमने जब देखा एक दूसरे मुलाकात की, हमें अच्छा लगा, तो हमने बात आगे बढ़ा कि आज माशाल्लाह ये साथ हैं। कितनी खुशी महसूस, ये इसकी खुशी को बयान नहीं कर सकता मैं, कितनी खुशी हुई। कोशिश इंसान की होती है, अल्लाह की तरफ से रिश्ते बनते हैं। हम बहुत खुश हैं इसमें ना, माशाल्लाह सब कुछ बहुत अच्छा है ना। कासमाबाद जे मक़ामी हाल में थियल शादी जूं रस्मूं बि ॾिसण वटां हुयूं। वॾो पुटड़ो आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त इहो मां तव्हांखे बयानु नथो करे सघां, जेको हिकिड़ो डिसेबल थी ॿार जेको आहे, एॾी मां हुन हिमत कई आहे, एॾी महिनत कई आहे। काज दौरान निकाह बेशारनि में, क़बूलियत बेशारनि में ऐं मुबारकूं बेशारनि में जोड़े पंहिंजे ख़ुशी जो इज़हार बि इशारनि में मख़सूस अंदाज़ में कयो। आसिम ऐं रिमशा पाण में प्यार जो परणो करे उन्हनि माण्हुनि खे पैगाम ॾिनो आहे जेकी ॿुधण जी सघ ऐं ॻाल्हाइण जी सघ बि रखनि था, पर हिक ॿिए खे सम्झी नथा सघनि। कैमरामैन शाहिद रिंद सां गॾु ज़फ़र हिकिड़ो सिंध टीवी न्यूज़ हैदराबाद।